मां हर जलसे में जिथे बि वञा थो इहा ॻाल्हि बार बार दोहरायां थो, माण्हुनि खे सम्झायां थो त वक़्तु इंतिहाई नाज़ुक आहे। हिन नाज़ुक वक़्त में पंहिंजी औलाद जे मथां ध्यानु ॾियो। तव्हां फ़क़ीरनि सां वठी करे, मां पाण फ़क़ीर आहियां, तव्हांजो ख़ादिम आहियां, मां को वॾेरो न आहियां, को सरदार न आहियां, पर मूंसां ज़िंदगीअ जे शोबे जो हर माण्हू ताल्लुक़ रखे थो। डॉक्टर बि मूंसां ताल्लुक़ में आहिनि, इंजीनियर बि मूंसां ताल्लुक़ में आहिनि, वकील बि मूंसां ताल्लुक़ में आहिनि, जज बि मूंसां ताल्लुक़ में आहिनि, वॾा वॾा ऑफिसर तव्हांजा MNA MPA बि सरकार जे तसदुक़ सां महिरबानी सां शरई मसइलनि में राब्ते में रहंदा आहिनि। साईं हीउ मसइलो, साईं हीउ मसइलो, अल्हम्दुलिल्लाह जेको हाल आहे असां उहो ॿुधाईंदा आहियूं। पर मां तव्हांखे जंहिं ख़तरे जे मुतालिक़ अर्ज़ु करणु घुरां थो, तव्हांजा जेके तालीमी इदारा आहिनि उहे तालीमी इदारा बि महफ़ूज़ न रहिया अथव। अॻे त चवंदा हुआसीं बाबा हीरोइन आहे, चर्स आहे, सिगरेट आहे, हाणे त अहिड़ा नशा पैदा थी पिया आहिनि जिन नशनि जे नालनि जी बि तव्हांखे ख़बर कान्हे। अॼु इलाहियुनि खे ख़बर पवंदी जो मां हाणे उहो नालो थो वठां। मां ताज़ो डॉक्टर साहिबु आहे असांजो, मां शहर जो बि नालो नथो खणां ऐं नालो उन्हनि डॉक्टर साहिब जो बि नथो खणां। उन्हनि मूंखे ॿुधायो, उहे हिकिड़ी वॾी यूनिवर्सिटी में पढ़ाइनि था, पाण उते लेक्चरर प्रोफेसर आहिनि। उन्हनि चयो त साईं असांजनि कॉलेजनि, असांजी यूनिवर्सिटियुनि में आइस जो नशो पहुची चुको आहे। नौजवान छोकिरा त पीअनि था पर नियाणियूं बि पीअनि थियूं। माण्हू किथां बचाए पंहिंजी औलाद खे? इन्हनि तालीमी इदारनि में त असां इन जे करे पे मोकिलिया, ॿार त सुधरी अचनि। हुन हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, मुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वियो। चए त हिकिड़ी छोकिरी जी ॿुधीसीं त तबियत ख़राबु थी पई आहे। असां जेॾीमहिल डॉक्टर साहिबु मथां बीही उनखे चेक कयो त डॉक्टर खे ख़बर पइजी वई त हिन छोकिरीअ शराब पीतो आहे, नियाणीअ। चए अफ़सोस सां इहो चवणो थो पए त हुन छोकिरी खे दवा बवा ॾेई इंजेक्शन कंहिं होश में आंदोसूं त हूअ पंहिंजे उन कए ते नादिम थिए। इन जे बजाए हूअ चए पई मां सस्तो शराब कोन पीतो आहे, मां फिलाणो महांगो शराब पीतो आहे। माना इहा बि ॻाल्हि फ़ख़ुर में पई ॿुधाए। ओ मोमिन मुसलमान किथे पिया जियो, कहिड़े अकुल में, कहिड़ी सोच में हो, कहिड़ी सम्झ में आयो? तव्हांजा बच्चा तालीमी इदारनि में महफ़ूज़ न आहिनि। जेकॾहिं पंहिंजनि बच्चनि खे बचाइणो अथई त महबूब मदीने वारे जी सुन्नत पंहिंजे घर मां सेखारे रवानो करे, इंशाअल्लाह कॾहिं कोन बिगड़ंदो। तूं घर में तरबियत ॾींदे ई कोन त तुंहिंजो बच्चो ॿार कीअं बचंदो? त मुंहिंजे महबूब जो फरमान सचो आहे त वक़्तु ईंदो बुराईअ खे बुराई बि न सम्झंदा माण्हू, उन बुराईअ खे चङाई सम्झंदा। पर ॿी ॻाल्हि, मूंखे हिकिड़ो जज साहिबु आहे, महिरबानी आहे, अलाह ताला उनखे सलामत रखे, उन मूंखे ॿुधाई साईं जेके वॾनि माण्हुनि जूं कचहरियूं आहिनि उन में शराब ईअं थो हले जीअं पाणी। अॻे त लिक लिक में पीअंदा हुआ, पर जी अफ़सोस सां हाणे इहा कैफ़ियत आहे। जेकॾहिं को आम माण्हू नेक सालियो त ॿी शइ आहे, पर आम माण्हू उनजी शराब पीअण जी आदत न आहे, उनखे कचहरी में वेहण नथा ॾियनि। उनखे चवनि बाबा हिनखे उथारे छॾे, असांजे कम जो न आहे, हिते इहे असांजो शराब हलंदो, कबाब हलंदो। ओ मोमिन मुसलमान, मुंहिंजो महबूब थो इरशाद फरमाए, जंहिं क़ौम में शराब आम थींदो उन क़ौम जे रिस्क जी बरकत ख़तमु थी वेंदी। जंहिं क़ौम में ज़िना आम थींदी उन क़ौम में कहत साली पैदा थींदी, उन क़ौम में ॾुकर पैदा थींदो। जंहिं क़ौम में व्याज वधंदो उन क़ौम में ओचिता हादसा ऐं मौत थींदा। और मोमिन मुसलमान, तूं हालत जंग में हाँ, ईअं सम्झ तूं महाज़ जे मथां आहीं, तूं सम्झ त तूं मोर्चे में वेठल आहीं। हीउ वक़्तु उहो न आहे जंहिं वक़्त में तूं सुख जी निंड सुम्ह। हे उहो वक़्तु आहे जेकॾहिं ईमान सां जहान छॾी। मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े धणी फरमाईंदो आहे, अबा ईद जो ॾिहाड़ो त तॾहिं थींदो जंहिं ॾिहाड़े ते हिन दुनिया मां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी रवाना थींदासीं।